अय्युहन नबी हस्बुकल्लाहु व मन इत्तबअका मिनल मोमिनीन। उन फारूक तो अल्लाह ताला फरमाया तवज्जो तो या अय्युहन नबी ए गैब जी खबर देण वारा मुजा गैब दान नबी 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 सरकार गैब जी खबर देण वारा अल्लाह ताला पाण तो फरमाए या अय्युहन नबी नबी जी मना शा गैब जी खबर देण वारा गैब जी खबर देण वारा अल्लाह ताला फरमाए तो ए मुजा प्यारा गैब जी इस्लाम के वडो गलबो मिलो सैयदना फारूक आजम जे मशवरे देण सां अल्लाह ताला काफी आयतों नाज़िल फरमायो। फारूक आजम जे ज़माने में इस्लाम के वडियूं फुतूहात हासिल थियूं। उमर फारूक हक ऐं बातिल में फर्क करे ॾेखारिया। बेशक बेशक फारूक हक ऐं बातिल में फर्क करे ॾेखारियाऊं त उन पंहिंजे प्यारे साहबी पंहिंजे प्यारे गुलाम जे लाइ फारूक आज़म जे लाइ सोना दिलबर लजपाल मदीने वारा फरमाइन था काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उमर इब्नुल ख़त्ताब सिराज अहलिल जन्नह। मरहबा मरहबा उन पंहिंजे प्यारे गुलाम पंहिंजे प्यारे कौम जे वलियन जी सोबत करे थो। उन वली बनी इसराइल कौम जे औलिया अल्लाह जे कामिल अकमल वलियन जी सोबत करे थो। उन सोबत जे सदके मोहब्बत जे सदके कुत्ते ते एतिरो करम थे थो त उन कुत्ते खे क़यामत जे ॾींहुं त इंसानी शक्ल ॾिनी वेंदी उन वलियन जी सोबत जे करे। वलियन जी सोबत जे इंसानी शक्ल ॾेई तमाम मुखां बाद अबू बकर सिद्दीक उमर फारूक जी पैरवी इक्तिदा कजो। हदीस जे अल्फाज टाइम मुख्तसरा यानी अबू बकर सिद्दीक उमर फारूक ते सब सहाबा प्यारा अरे उन्हनि जो शान हली रहियो आहे। अबू बकर सिद्दीक उमर फारूक सरकार के प्यारा आहिनि त उहो अबू बकर सिद्दीक उहो उमर फारूक उन अबू बकर सिद्दीक जे लाइ सोना दिलबर मदीने वारा फरमाइन था काल ले अबी बकर अंत साहिबी अलल हौद व साहिबी फिल गार। सरकार फरमाए अबू बकर सिद्दीक तू मुझो हौज़े कौसर ते मुझो साथी हूंदे ए मुझा प्यारा अबू बकर तू गारे सोर में भी मुझो साथी हो। त उन अबू बकर उमर ते त एतिरो करम थियो दिलबर नबी जी मोहब्बत जे करे निस्बत जे करे त उन अबू बकर त उमर ते एतिरो करम थियो उहे अबू बकर उमर एतिरो करम थियो सोनो अबू बकर त हर वक्त दिलबर मदीने वारे सां गॾु हूंदो हर सफ़र में गॾु हूंदो हदर में गॾु जो इन्हनि ते एतिरो करम थियो अहिड़ो जुमिलो सुहिणो आहे आशिक़नि जी दिल ठरी पवंदी मुनाफ़िक़नि जी दिल सड़ी वेंदी। जो इन्हनि सैयदना अबू बकर सिद्दीक उमर फारूक ते एतिरो करम थियो जो एतिरे क़दर सुभान अल्लाह चओ जो एतिरे क़दर जो सोने पंहिंजे दिलबर लजपाल मदीने वारे सां रोज़ अनवर में गॾु आहे। सुभान अल्लाह केतिरो करम तू सैयदना अबू बकर सिद्दीक उमर फारूक खे दिलबर मदीने वारे खां परे न करे सघंदे सोने दुनिया में भी गॾु हा त हाणे रोज़े अनवर कब्रे मज़ारे अनवर में भी पंहिंजे प्यारे दिलबर सां गॾु आहिनि। जॾहिं दुनिया में भी गॾु आहे त क़बर में भी गॾु आहिनि त इंशाअल्लाह जॾहिं क़बर जो निकिरण वारो वक़्तु हूंदो त सोने दिलबर मदीने वारे सां गॾु सुभान सहाबा कराम जो शान छुपाए मां बयान न कंदमि मां मुल्हनि वांगुरु न आहियां जो अली साईं शान खे छुपाए सोने सिद्दीक जो शान बयान कबो फारूक जो शान बयान कबो डट के कबो हैदरी थी बयान कबो हुसैनी थी बयान कबो तवज्जो हे ओ सैयदना उमर फारूक जो शान त अल्हम्दुलिल्लाह सुम अल्हम्दुलिल्लाह इन्हनि ॿिन्हिनि जी अबू बकर सिद्दीक जी उमर साईं जी मोहब्बत हुई सच्ची मोहब्बत अल्लाह तबारक व तआला हिन दौर में पैदा कई आहे अहले सुन्नत जमात या रसूल अल्लाह चवण वारनि में पैदा कई आहे।
अगर सिर्फ नारेबाजी होंदी आ पर अल्हम्दुलिल्लाह असा में एतरी नारेबाजी ना है पर उहा मोहब्बत सच्ची साहब वाली मोहब्बत दिसणी अथई न त मुझे सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वाले जे नूरानी जमात का चीज जमात का चीज साहब जो फैज अहल बे जो फैज करबला वारन जो फैज तो याद रखो वो करबला वारन जो फैज इमाम हुसैन आली मकाम जो फैज फारन इमाम जो फैज तमाम सहाबा का जो फैज तो क्या अगर नजर ई तो दिसणो है ना तो मुझे सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वाली जी नूरानी जमात का चीज अल्हम्दुलिल्लाह सुम अल्हम्दुलिल्लाह वो मंजर नजर अची रहियो जे मुझा सोना इमाम फकीर गुलाम रसूल बैठो पर उन जो फर्जंद गुलाम गुल हसन भी बैठो त निस्बत वाला सब बैठा त इने महसूस थी रहियो आ त मुझे सोने इमाम मुर्शिद करीम कंबर वाली जी नजर आए पर मुझो है अकीदो पान इमाम मुर्शिद करीम कंबर वाला ने हुसैन निशिस्त के पान हलाए रहे बेशक बेशक अचूं सैयदना उस्मान गनी जी शान ये जगह दिल बन जा खुलफा राशिदीन असा सरदार सैयदना असा सरदार 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 तो सैयदना उस्मान गनी जो खुसूसी शान तो उस्मान गनी के सोने दिलबर मदीने वाले बमर्तबा सरकार जन्नत जी बिशारत खुशखबरी दिनी उस्मान गनी तो उस्मान गनी पांचो घणो मारो तो अल्लाह जी राह में अल्लाह जी राह में अल्लाह जी रजा खातिर दिलबर नबी जी रजा खातिर राजी करण खातिर सैयदना उस्मान गनी पांचो घणो माल अल्लाह जी राह में कुर्बान करे दिखाए तो उन उस्मान गनी जी तो अल्लाह ताला फरमाता तो उस्मान गनी जी अल्लाह ताला फरमाता अल्लज़ीना युनफिकून अमवालहुम फी सबीलिल्लाह सुम्मा ला युतबिऊन मा अनफकू मन्ना वला अज़ा तवज्जो सर अल्लाह ताला फरमाता उहे जेके पंहिंजो माल अल्लाह जी राह में खर्च कनि था उहे जेके पंहिंजो माल अल्लाह जी राह में खर्च कनि था बाद में पंहिंजो माल मिल्कियत अल्लाह जी राह में खर्च कनि था बाद खर्च कनि था ऐं ॾियण खां बाद न एहसान जताइनि था न तकलीफ़ ॾियनि था ऐं उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु जो शान आहे उस्मान गनी इस्लाम खातिर तमाम घणियूं तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं तमाम घणियूं उस्मान गनी तकलीफ़ूं इस्लाम खातिर आका सलातो सलाम जी दीन खातिर तमाम घणियूं तकलीफ़ूं सठियूं बर्दाश्त कयूं उस्मान गनी जे तरफा त आका सलातो सलाम आका उस्मान गनी त आका सलातो सलाम जो त एतिरो त करम थियो एतिरो त करम थियो उन पंहिंजे प्यारे गुलाम नज़रुनि जे नवाज़िला गुलाम तो सैयदना उस्मान गनी दिला सोना दिलवर तो मदीने वाला फरमान था वो उस्मान गनी के सुन्नत दी बयान तो सरकार फरमांदा काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लिकुल्लि नबिय्यिन खलीलुन फी उम्मतिही व इन्न खलीली